वेलकम बैक नाज़रीन। तफसीली खबरों के अक्तदासी खबर शामिल कर लालूम। वफाकी नाने वाले वज़ीर सेनेटर मोहम्मद औरंगज़ेब वाशिंगटन DC में जारी वर्ल्ड बैंक IMF के बाहद इजलास 2026 के मौके ते सऊदी फंड बार डेवलपमेंट के चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर सुल्तान बिन अब्दुर्रहमान अल मुर्शिद सां अहम मुलाकात कई है। मुलाकात दौरान नाने वाले वज़ीर पाकिस्तान ले सऊदी फंड बार डेवलपमेंट के मुसलसल सहकार ते शुक्रिया अदा किया है। वफाकी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब मुस्तक़बिल में तरक्याती भाईवारी के वधीक वसी करण जे अज़्म जो इज़हार कियो। ॿिन्ही मुल्कनि विच में लाॻापा मज़बूत ऐं बाहमी एतमाद ते ॿधल आहिनि। नाने वारे वफाकी वज़ीर जो इहो चवणु आहे। मुलाक़ात में पाकिस्तान ऐं सऊदी अरब जे विच में पुराननि लाॻापनि खे वधीक मज़बूत करणु, इक़्तिसादी सहकार वधाइणु ऐं तरक्याती मंसूबनि में भाईवारी खे हथी वठाइण ते इत्तफ़ाक़ कयो वियो आहे। वफाकी नाने वाले वज़ीर सेनेटर मोहम्मद औरंगज़ेब वाशिंगटन DC में जारी वर्ल्ड बैंक ऐं IMF जे बाहर इजलास 2026 के मौके ते सऊदी फंड फॉर डेवलपमेंट के चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर सुल्तान बिन अब्दुर्रहमान अल मुर्शिद सां मुलाकात कई है। मुलाकात दौरान नाने वाले वज़ीर पाकिस्तान ले सऊदी फंड फॉर डेवलपमेंट के मुसलसल सहकार ते शुक्रिया अदा किया है। वफाकी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब मुस्तक़बिल में तरक्याती भाईवारी के वधीक वसी करण जे अज़्म जो इज़हार कियो। ॿिन्ही मुल्कनि विच में लाॻापा मज़बूत ऐं बाहमी एतमाद ते ॿधल आहिनि। नाने वारे वफाकी वज़ीर जो इहो चवणु आहे। मुलाक़ात में पाकिस्तान ऐं सऊदी अरब जे विच में पुराननि लाॻापनि खे वधीक मज़बूत करणु, इक़्तिसादी सहकार वधाइणु ऐं तरक्याती मंसूबनि में भाईवारी खे हथी वठाइण ते इत्तफ़ाक़ कयो वियो आहे।